या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। या साहिबल जमाल व या सय्यिदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नव्वरल क़मर ला युमकिनु अस्समाअ कमा कान हक़्क़ुहु बैद खुदा बुज़ुर्ग तुईक़ मुख़्तसर। ऐ बुलबुलान गुंचे गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। मुंहिंजा प्यारा भाइरो, मोहब्बत वारा नौजवानो, अल्लाह जे फज़ल ऐं करम असां तव्हांजो महिरबान मक्का मुकर्रमा जे प्यारनि हवान में ज़िंदगीअ जा कई हिस्सा गुज़ारण वारे, अल्लाह जे पाक बेत जे दीदार करण वारे, खुदा जे मेहमाननि जी ख़िदमत करण वारे हाजी मोहम्मद उर्स साहिब जन जुमे जे भलारे ॾींहं में भलारे टाइम ते चंद ॻाल्हियूं अर्ज़ करण जे लाइ हुकुम फरमायो। अल्लाह ताला असांखे उन मुतबरक घड़ीअ में अचे मस्जिद में वेहण जो अजर ॾे। हाजी साहब जन जी कोशिश खे रब करे पंहिंजे कर्म सां मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मोहना जे अॻियां क़ुरान करीम मां जेका प्यारी आयत पढ़ी आहे उन जी माना बयान करण खां अॻु में मां अर्ज़ कयां त को बि माण्हू जेकॾहिं अव्हां उनखे कंहिं कम लाइ चओ त फलाणो कमु करे आ त हू चवंदो त कहिड़े नमूने कयां, फलाणी शइ ठाहे आहे कहिड़े नमूने ठाहियां, कपिड़ो सिबी आहे कहिड़े तरीक़े सिबा, त उनखे इन कहिड़े कहिड़े जे जवाब में नमूनो ॾियणो पवंदो आहे। हिन नमूने दर्जी आई त कमीस सिब, मिस्त्री आई त मस्जिद ठाह, गाॾियुनि जो कारीगर आई त गाॾीअ खे सजा। नमूने खे ॾिसण सां पोइ ठाहण वारे खे ठाहण आसान लॻंदो। अल्लाह ताला असां तव्हांखे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो। कुरान करीम जी आयत दलील अल्लाह फरमाए तो वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मो जिन्न इंसान खे इन लाइ पैदा कयो आहे त हे मुंहिंजी इबादत कनि। असीं बाना आहियूं, आजिज़ आहियूं, हुज्जत न आहे, पर जे अर्ज़ कयूं त मौला इबादत वसील सां, इबादत निमाज़ बि आहे, इबादत रोज़ो बि आहे, इबादत हज बि आहे, इबादत ग़रीबनि जी गमखारी बि आहे, इबादत यतीमनि जी यावरी बि आहे, इबादत बेव औरतुनि जी ख़ुदा वास्ते संभाल लहण बि आहे।
सब इबादत जा क़िस्म आहिनि तो असांखे मुतलक इबादत लाइ तइदाद कयो पर इबादत कीअं कयूं कहिड़े नमूने कयूं नमाज़ पढ़ूं त कहिड़े नमूने ज़कात ॾियूं त कहिड़े नमूने हज कयूं त कीअं ग़रीब जी ग़मख़ारी कयूं त कीअं यतीम जी यावरी कयूं त कीअं मिस्कीन जी मदद कयूं त कीअं बेवह जी संभाल लहूं त कीअं कहिड़े नमूने कयूं अल्लाह ताला फरमायो उन नमूने जे लाइ तव्हां ॿियनि जे दरनि ते धिका न खाओ उहो नमूनो अव्हां जे नाम जे महबूब मिठे मुहम्मद जे ज़ात में मौजूद आहे तव्हां चओ था नमाज़ कीअं पढ़ूं ॾिसो मुस्तफ़ा कीअं थी तव्हां चओ था ज़कात कीअं ॾियूं ॾिसो मुस्तफ़ा सहाबनि खां ज़कात कीअं अदा कराई तव्हां चओ था हज कीअं कयूं ॾिसो मुस्तफ़ा कीअं कयो तव्हां चओ था यतीम जी यावरी कीअं कयूं ॾिसो मुस्तफ़ा कीअं कयो तव्हां चओ था ग़रीब जी ग़मख़ारी कीअं कयो ॾिसो मुंहिंजे हबीब कीअं कयो बेवा औरत जी संभाल कीअं कयूं ॾिसो मुस्तफ़ा कीअं कयो मरीज़न सां बर्ता कीअं कयूं ॾिसो मुंहिंजो महबूब कीअं करे ॾेखारियो दुनिया जा हिकिड़ा अॻवान काइद लीडर पेशवा चवंदा आहिनि त बाबा ही कमु कयो पर पाण न कंदा आहिनि पाण न कंदा आहिनि हीअं बि कयो हीअं बि कयो हीअं बि कयो तकरीरूं कंदा जज़्बात में टेबल वे कुटींदा पर पाण न कंदा आहिनि मगर हिकु ही अल्लाह जो हबीब आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ॿियनि खे चए थो त हीअं कयो पर अव्वल पाण करे बि ॾेखारे थोरो ज़ुबान खे खोलियो जुमे जी निमाज़ जो टाइम सुभान अल्लाह दुरूद हिन मस्जिद में हाजी साहब जे हिन दावत में आया हो त ख़ुदा जी रहमतुनि जा क़िस्म क़िस्म पंहिंजे झोलनि में खणी वेठो अल्लाह फरमाए थो तव्हांखे नमूनो खपे न साईं मस्जिद जो नमूनो ॾियो टेबल जो नमूनो ॾियो कपिड़े जो नमूनो ॾियो अव्हां चओ था असांखे इबादत जो नमूनो ॾियो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसनह मुंहिंजे हबीब में अव्हां जे लाइ सुहिणो नमूनो आहे कंहिंजे लाइ लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा जेको अल्लाह जे रहमत में उम्मीद रखे थो अल्लाह जे दीदार जी क़यामत बिहारे तमन्ना रखे थो क़यामत जे अचण जो अक़ीदो रखे थो अल्लाह जो ज़िक्र घणो थो करे ख़ुदा फरमाए थो उन्हनि जे लाइ मुंहिंजे महबूब जी ज़ात नमूनो आहे उसवे हसन आहे सुहिणो नमूनो आहे अव्हां ॾिसो त हर शइ महबूब कीअं कई आहे तव्हां बि उन जे नमूने ते करे ॾेखारे असां वटि हिकिड़ो चाहिलानो ज़हन आहे बेदीननि जो ज़हन आहे गुमराहनि जो ज़हन आहे शैतान जे एजेंटनि दलालनि जो ज़हन आहे मुस्तफ़ा जे दीन जे दुश्मननि जो ज़हन आहे निमाज़ पिया छा मुसलमान वेचारो अल्लाह उनखे बचाए उनजी डटनि में उनजे चकरनि में मकरनि में अचो निमाज़ पिया छा उनखे तई चओ त ख़ुदा तोखे हिदायत ॾे पंहिंजो त ॿेड़ो ॿोड़ी थो दिलि जो लॻो निमाज़ उहा प्यारी शइ आहे जेका सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी रात पंहिंजे उम्मत जे लाइ अल्लाह जे तरफ़ां तोहफ़ो करे आंदी आहे
अल्लाह चे हाँ दिल पाक रखो नमाज अच्छा कदी नबी चे हाँ बस दिल पाक नमाज अच्छा कुरान चे हाँ दिल पाक नमाज अच्छा खुदा पान पंहिंजे हबीब खे नमाज दे थो हुजूर ख़ुशीअ सां क़बूल करे वठे थो कुरान करीम खे बार बार बयान करे थो अल्लाह जे नबी हिकु नमाज बि ज़िंदगी में न छॾी आहे खुदा जे हबीब जे सहाबन पाबंदी सां पढ़ी आहे ऐं तव्हांखे चयो थो वञे त बाबा नमाज़ ते कोन्हे दिलि साफ़ रखो ऐं दिलि साफ़ कीअं भंग नशो ज़िना चोरी हरामखोरी बेहयाई बुराई जो अॾो बणाए छॾियो त इहो दिलि सफ़ाई न आहे इहा अल्लाह जे दीन जी दुश्मनी आहे इहो क़ुरान करीम सां टकर आहे इहो अल्लाह जे नबीअ सां ज़िद जो मुक़ाबिलो आहे इहा कॾहिं बि ॻाल्हि कामयाब न थींदी मदीने वारे ईअं कोन थियो त तव्हां नमाज़ पढ़ो पाण न पाण केतिरी अल्लाह जी बात कंदा हुआ पोइ मुंहिंजे महबूब जी सीरत ते लिखियल किताबनि हबीब जे हदीस पाक हिन जी शरहनि में ॾिसो त केतिरी अजीब ॻाल्हि थी हदीस में आयो पाण एतिरी अल्लाह जी नमाज फर्ज़ खां सवाइ नफ़िल पढ़ंदा हुआ जो संदन पाक पेर सुॼी पवंदा हुआ पेर फाटी पवंदा हुआ चीरजी पवंदा हुआ सहाबी चवंदा साईं अव्हां खे अल्लाह ताला गुनाहनि खां पाक रखियो आहे अव्हां खां गुनाह थींदो ई कोन तंहिंजे बि रब चयो थो तव्हांखे मूं हर शइ बख़्शे छॾी आहे गुनाह आहे त कोन पर तब में बख़्शे छॾियो आहे त उहो एतिरी तकलीफ़ खां कयो पाण फरमाईंदा भला इहा मूं ते महिरबानी कंहिं कई साईं अल्लाह कई आहे फरमाईंदा जॾहिं अल्लाह मूं ते एतिरी महिरबानी कई आहे त छा मां अल्लाह जो शुक्र कंदड़ बानो न हुजां अफला अकून अब्दन शकूरा छा मां रब जो शुक्र कंदड़ बानो न हुजां सुभान अल्लाह इदी मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इबादत कई अम्मा आयशा सिद्दीका मोमिनन जी मां मुस्तफा करीम जो नंद घरवारी फरमाए थी त पाण जॾहिं इबादत में बीहंदा हुआ त एतिरो ख़ुदा में महव थी वेंदा हुआ अल्लाह जे ज़िक्र में फना थी वेंदा हुआ ख़ुदा जे ख़ौफ़ में भरजी वेंदा हुआ जो संदन वजूद मां ईअं सीखत ईंदा हुआ जो कुन्ने खे बाहि ॾिजे कुन्नो सोसद पाणी बड़कंदो आहे सोसर कंदो आहे ईअं संदन वजूद में आवाज़ ईंदो हो इहे हबीब पाक जी ज़ात बाबरकात जा अल्फाज़ त नमाज़ पढ़ो एॾी मुदत जे लाइ न हुआ पर अव्वल पाण अल्लाह जी इबादत करे ॾेखारियो रब चयो मुंहिंजे महबूब तव्हांजे लाइ नमूनो नबी साईं फरमायो ज़कात ॾियो सब न मिल्कियत जे बचत जो अधु न चौथो हिसो न पंजो हिसो न जोड़ करे कर्ज बर्ज ज़ाती ॻाल्हियूं पूरियूं करे ॾिस त बचत घणी थी उन बचत जो सिर्फ़ 40 हिसो ही गिलास आहे हाजी मोहम्मद उर्स जो आहे पाणी हाजी साहब घुरायो आहे बर्फ़ हाजी साहब घुराई आहे मूंखे चए त मोली साहब सभु तूं भली पी हिकिड़ो ढुक बचाए ॾे ऐं मां ढुक बि न ॾियां त मुंहिंजो ज़मीर मूंखे हुजे त मलामत करे न अदा गिलास बि हुनजो पाणी बि हुनजो बर्फ़ बि हुनजी सभु बि न अधु बि न ढुक हिकिड़ो थो घुरे सो मां हुनखे न ॾियां अल्लाह चए थो मिल्कियत मोॾनी मां पुट मोॾना मां ज़मीदारी मोॾनी मां इज़त मोॾनी मां खज़ाना मोॾना मां हर कुझु मोॾनो मां सभु नथो घुरां अधु बि न सिर्फ़ जोड़ करे 39 हिसा रख हिकिड़ो हिसो वो अल्लाह जे नाले ग़रीबन खे ॾे ऐं असीं अल्लाह खे हिकिड़ो हिसो बि न ॾियूं त असांखे ज़मीर मलामत त करे खुदा असांखे चयो सभु न ॾियो बच्चनि लाइ रखो नगनि लाइ रखो घरनि लाइ रखो सभु कुझु पंहिंजे लाइ रखो 39 हिसा बचत मां रखो हिकिड़ो हिसो में अल्लाह जे नाले जो सोने नबीअ जी ज़ात बाबरकात ते ज़कात लॻी कान थी छो ज़कात लॻंदी आहे जॾहिं मिल्कियत बची
हुजूर कुछ रखे ही कोन एक दफ़े विची निमाज़ पढ़ी पान निमाज़ खां पोइ मस्जिद में वेही साम्हूं अचण वारनि खां हाल अहवाल वठंदा जंग कीअं थी फलाणी जाते जिहाद कीअं पियो दीन जो कमु कीअं पियो हले कीअं पई अल्लाह जी इबादत हले तफ़सील पुछंदा हा ख़ुशि थींदा हा हिक दफ़े विची निमाज़ पढ़ी पाण तकड़ा पंहिंजे घर ॾे आया साहबी ख़ामोश रहिया कुछ देर खां बाद मोटी आया पुछनि था साईं अॼु भला वेठा कोन फरमायाऊं त सोन जी हिक रत्ती सोन जी ख़ैरात मिली हुई घर में रखी हुई मुस्तफ़ा जी दिल न चयो त मग़रिब ताईं सुहमाए ताईं घर में रहे करार न आयो उहा खणी रब जे नाले ॾेई पोइ अची वेठो आहे असांजो सुहिणो नबी सिर्फ़ ज़ुबानी चवण जो क़ाइल न आहे हुज़ूर अमल करे ॾेखारियो हुज़ूर गुफ़्तार सां गॾु किरदार करे ॾेखारियो हबीब ग़रीबनि जी हमदर्दी करे ॾेखारी हिक दफ़े सुहमानी निमाज़ पढ़ी पाण फरमाईंदा हा त सहाबी सगोरा सुहमानी निमाज़ पढ़ी कचहरी न कयो फज़ूल वक़्तु न आयो वञी घरनि में आराम कयो वरी तहज्जुद ते उथण तव्हांखे आसान थिए तहज्जुद पढ़ी वरी थोड़ी रेस्ट कयो फज्र ते उथो फज्र पढ़ी उन ई जाइ ते वेही सिज कानू बि मथे अचे इशराक पढ़ो त घर वेठे तव्हांखे उमिरि जो सवाब मिले सदन मामूल पंहिंजो बि सहाबनि खे फरमाईंदा त ईअं कयो हिक भेरो सुम्हण मां पई पाण बीठा रहिया असहाबी बीही रहिया साईं फरमायो तव्हां घर हलो सोना तव्हां छो बीठा आहियो फरमायो तव्हां घर हलो भला हलूं था हुक्म तव्हां रखनि पिया पर असांखे या वज़ाहत ॿुधायो असांजो फ़ाइदो हूंदो पाण फरमायूं था परियां ॿार नंढड़ा ॿार मदीने जा रांदि पिया कनि सभिनी जा अब्बा रांदि खां वांदा थींदा उन्हनि जा अब्बा उन्हनि खे खणी ईंदा हिकिड़ो यतीम उनजो अब्बो न आहे मां बीठो आहियां रांदि खां वांदो थिए त मां पाण खे पंहिंजे कुल्हे ते खणी घर पुॼाए अचां खुदा जो नालो ते विझाइण जा तरीन थोरो पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾे त तो जंहिं नबीअ ते कलमो पढ़ियो आहे उनजी ज़िंदगी छा आहे उन हयाती जो छा कयो आहे उन हयातीअ में छा सेखारियो आहे उन हयातीअ में असांखे कहिड़ी तालीम ॾिनी आहे असांखे छा तरबियत ॾिनी आहे असांखे कहिड़ी कहिड़ी महिरबानी अकुल हैरान अल्लाह ताला फरमाए थो वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अलम यजदक यतीमन फआवा ववजदक दाल्लन फहदा ववजदक आइलन फअगना फअम्मल यतीम फला तक़हर यतीम खे झिड़क न वअम्मा साइल फला तनहर यतीम खे झिड़क न खाली न मोटा मिस्कीन खे मायूस न कर ऐं नबी पाक जे ज़ात बरकात इन किरदार खे ॾिसी करे ठीकु आहे संदसि सोहबत में रहण वारा असहाबी या संदन बचड़ा इमाम उहे बि पूरो जो पूरो संदन नक्शे कदम ते हली ॾेखारींदा सोनो इमाम हसन महबूब करीम जो पहिरियों पोटो ॾोहिटो अली मुर्तज़ा जो पहिरियों पुटु खातूने जन्नत जो पगदार फर्ज़ंद वेठो आहे दरवाज़े ते हिकिड़ो फ़क़ीर आयो सलाम अलैकुम वालेकुम सलाम साईं छा आहे बाप
जेकी पुॼई ओ अल्लाह जे नाले ते ॾे, जेकी पुॼई। इमाम साहब सोचे फरमाए त कहिड़ी शइ आहे जेका अल्लाह जे नाले खां मिठी आहे, जेका मूंखां न पुॼे चवां त हीअ न ॾियां, कहिड़ी शइ आहे? फरमाई था फ़क़ीर जी साईं 2 मिंट बीठो, पंहिंजी पाकनि खे पर्दे में आणे चादर टंगे, फ़क़ीर तो चा जेकी पुॼई आहे, कहिड़ी शइ आहे जेका अल्लाह जे नाले खां नथी कयां? सभु खणो, सभु खणो। सुभान अल्लाह। फ़क़ीर देरी न कई, गॾु करे सामान ढेर कई, चई क़िबला भला थोरी मूंखे मोकल ॾियो त मां बाज़ार मां चादर वठी अचां, छो त झोलियो रूमाल या हथनि में त कोन खजंदो हुई। साईं फरमाया तूं लाहे घिटीअ में रख, मां बीठो आहियां, चादर ॿी न वठ, इहे जेका मूं पंहिंजे पाकनि जे पर्दे में चादर टंगी आहे न, इहा थो ॾियां, इहा बि रब जे नाले खां मिठी नथो कयां। छो त इमाम हसन उथंदे ई ॾिठो हो, ॼमंदे ई ॾिठो हो त मुंहिंजो नालो करीम कीअं ग़रीबनि जी ग़मख़ारी थो करे, कीअं यतीम जी यावरी थो करे, कीअं मिस्कीन जी मददगारी थो करे, कीअं बीमारनि ते भलाई थो करे, कीअं नादारनि जे मथां करम नवाज़ी थो करे। अल्लाह ताला जे ज़ात का तॾहिं फरमायो तव्हांखे नमूनो खपे न इबादत में, नमूनो ॿियो छो था ॾियो? मुंहिंजो महबूब अव्हां जॻह नमूनो आहे, ॾिसो त कीअं थोरी अल्लाह खे राज़ी करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां तव्हांखे कॾहिं कॾहिं वीचारा दीन जा दुश्मन कन खाईंदा आहिनि, तव्हां निमाज़ ते मुल्लनि जे पुठियां लॻो, भई मुल्लो को चरियो थियो आहे जो 5 वक़्त ते टकर हणे निरार घसाए वांदो मुल्लो बि कोन्हे, पर ख़ुदा जो हुकुम आहे ऐं मदीने वारे जो हुकुम आहे, नबी करीम जो हुकुम आहे। क़ुरान करीम में अल्लाह ताला फरमायो आहे, सुहिणे हबीब फरमायो आहे, हबीब करे ॾेखारियो आहे त हीअं इबादत कयो, हीअं इबादत कयो, हीअं इबादत कयो। हिकु दफ़े पाण मदीने मुनव्वर में पंहिंजे पाक मस्जिद में वेठा, ख़ुदा असां तव्हांखे मस्जिद जो दीदार कराए। आमीन त चयो, ॾाढो ॾुखी सां आमीन चयो। जुमे जो ॾींहुं मस्जिद में डप थो थिए त मत आमीन चयो, क़बूल थी वई, ख़ुदा खणी तारो कटे, पर ॻरी लॻे त दिलि में हा मूंखे दुआ करे छॾियो त पियो वञा साईं जे तरफ़। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उते अल्लाह सी नसीब कयो हबीबनि जे हर में हाज़िरी मोकिलाए, 4 सी जिद्द आयसि, 2 ॾियारे फ्लाइट हुजे। हिकिड़े दोस्त चयोसीं मुंहिंजो सेठ अरब कफ़ील जेको आहे उहो बीमार आहे, हलो त हुन खां पुछी अचूं। हलो वियासीं, हुनखे ॿुधाई त असांजे पाकिस्तान जो मौलवी साहिब आहे, हुन मूंखां ख़ुशमरब अरबी में कई, मूंखे अरबी ॻाल्हाइण थोरी घणी ईंदी आहे। मूंखे चई मदीने वियो हुई, मुंहिंजा मदीने मां थी आयो, हा सुभाणे फ्लाइट आहे, वरी दिलि कोन थी चई मदीने लाइ, मूं तो कंहिंजी दिलि न चवंदी। चई बसि ठीकु आहे, पंहिंजे पुट खे सॾु कई, वॾे खे वरी नंढे ॿिन्ही खे सॾु कई, चई मुंहिंजी गाॾी कढो, हिनखे खणी वञो, तहज्जुद मदीने में, फजर मदीने में पढ़ाए, वरी मोटाइजोसि हिते 2 बजे, भली 2 बजे वारी फ्लाइट में हलियो वञे। सुभान अल्लाह। नौजान अरब गाॾी वॾी खणी छिकियो, तहज्जुद जो टाइम अञा बांग ई न आई त मदीने पहुतासीं। सैयद शुहदा हज़रत हमज़ा सोने जो सलाम कयोसीं, वरी बांग आई, तहज्जुद पढ़ियोसीं, आका मदीने वारे ते सलाम पढ़ियोसीं, वरी फजर पढ़ीसीं, वरी सलाम पढ़ियोसीं, वरी इशराक पढ़ियोसीं, वरी जन्नतुल बक़ी वारनि ते सलाम पढ़ी, उते माइट रहंदा उन्हनि जो दर खड़कायो, जो किथां आयो? अॼु फ्लाइट आहे, मुंहिंजो फ्लाइट आहे, पर छा चवां, ये सब तुम्हारा करम है का। चकमक रुपए खे छिकींदी आहे, लिंगले रुपए खे, सचो या कूड़ो ज़ाहिर थी पवंदो। ये दिल में खुदा मुस्तफ़ा मोहब्बत आहे,
ये सब तुम्हारा करम है आका की बात अभी तक बनी हुई है, कोई सलीका है आरज़ू का। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वरी चाहड़ी पी वहाई गाड़ी 10 बजे जिदे खैर सां शान दे फ्लाइट सो जे तव्हां खे आमीन चवण में डप थे त महिरबानी करे चओ सही त नियत खणी मुंहिंजी कयो। अल्लाह ताला खुश रखे। मुझा भा मुझा मिठा अजीज मुझा नौजवान बच्चा असांखे ॾिसणो आहे त असां कंहिं ते कलमो पढ़ियो आहे, कंहिंजा उम्मती आहियूं। क़ुरान करीम अल्लाह जो कलाम असांखे कंहिंजी हथां मिलियो आहे, कंहिं पढ़ी ॿुधायो आहे। असां सिधो ख़ुदा खां क़ुरान न वरितो आहे, जिब्रील खां क़ुरान पाक न ॿुधो आहे। असांखे ॿुधायो आहे त मिठे मुहम्मद करीम ॿुधायो आहे, पैग़ाम ॾिनो आहे त न ॾिनो आहे। बुत परस्ती शिरक खां बचाए अल्लाह हिक वहदहु ला शरीक लहू जी वहदानियत ते आंदो आहे त उन आंदो आहे। उहो असांजे लाइ रहबर आहे, रहनुमा आहे, असांजे लाइ नमूनो आहे, असांजो पेशवा आहे, असांजो आका आहे। ए इमामन जो बि इमाम असां पंहिंजे पाण खे संभालियूं। जेको जो भाकर पाए उबत ॻाल्हियूं ॿुधाए त तूने चांहि जे कोप ते या बोतल ते पंहिंजे ज़हन में वेही रही कॾहिं बि न, कॾहिं बि न। इहो जेको तोखे दीन खां परे रखे न सम्झ त इहो दज्जाल जो नाइब आहे। दज्जाल बि क़यामत जे करण अॻु में ईंदो, चवंदो मूंखे मञींदे त ही बाग बंगला ढोड़ अथई, ये न त पोइ हेॾा तकलीफ़ अथई बाह अथई। पर जेके सचा कलमे गोया हूंदा चवंदा जेको ख़ुदा इब्राहिम सुहिणे जे मथां बाह खे बाग बनाए सघे थो सो असांजी यादि करे सघे थो ख़ुदा साॻियो आहे, ख़ुदा मटिजी कोन वियो। मानी लगर फकर फलाणो पीड़ो मटीड़ो तावीज़ थीना छंदा पंहिंजे जाइ ते असुल से लिखो मोहम्मद करीम सोहणो रसूलुल्लाह अल्लाह जो हबीब उहो असांजो आका आहे, असांजो पेशवा आहे, असांजो रहबर आहे। असांखे उन जे तरीक़े ते ऐं उन जे सुन्नत ते हली पंहिंजी ज़िंदगी सुहिणी बनाइणी। अर्ज़ को पाण मस्जिद में वेठा हा, टे शख़्स आया मोहम्मद इहो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हा साईं वटि आया, साईं खे चयो साईं अव्हां आहियो मिठो मोहम्मद? मां मिठो थो चवां अदब सां। हा साईं असीं आहियूं परदेसी, बीमार आहियूं, अती वञणा आहियूं, तहां वटि राति रहंदासीं, रहाईंदव? असांजो वाक़ुफ़ हूंदो त बिस्मिल्लाह जे अण वाक़ुफ़ बाबा असां वटि टाइम न आहे, वञ हाणे त वाक़ुफ़ सां बि डपु थींदो आहे। छो त हंधि बि न जो कर कुकुड़ बि न जो खणंदो। हाणे वरी इहा दोस्ती आहे, नानी काई तारा सारा मिलाए ग़रीबनि घर में पोइ थो अचे त का पहरी कान्हे ॻाल्हा के ढग। हाँ वरी जहान थी वियो, ख़ुदा पनाह में रखे। बीमार खां माण्हू नफ़रत कंदो आहे। अदा बीमारी सिला दमा टीबी आहे अलाए कहिड़ी आहे, इन खां जो गॾु खाईंदो सो बि बीमार डॉक्टर जा डप बाबा जरासीम अथव फलाणो अथव। पर ख़ुदा जे हबीब जो दस्तूर हो त जंहिंखे बीमारी हूंदी हुई उहो हुनखे गॾु न खाराईंदो हो त मुस्तफ़ा हुनखे गॾु खाराईंदो हो, ॿारनि खे गॾु खाराईंदा हुआ। हज़रत अबू हुरैरा सहाबी चवे थो घर में आहियां, बुख लॻी आहे, परेशान थी पियो आहियां, तंग करे थो आहे बुख, दिलि में सोचनि त ॿिए जे दर ते न वञा, ऐं दोस्त जे दर ते न वञा, वञा त मुस्तफ़ा जे दरवाज़े ते। मां हिकिड़ो न ॿिया बि बुखायल वेठा,
बाबे जिबरी खां थंधो आसन उन्हें थंधे साईं फरमाया अबू हुरैरा जी साईं हिनखे प्यार सहाबी पाण थो चे दिल में चवां पियो तारे प्यालो ॿिया पी ॾींदा मां रहिजी वेंदी सलाह छा अवल मूंखे हुकुम थिया त मां पिया पर साईं फरमाया प्यार हुकुम अखियुनि ते हिकिड़े खे प्यारियुमि पी न कयूं निहारा खीर साॻियो पियो आहे वरी ॿिए खे प्यारियुमि खीर साॻियो पियो आहे टे खे प्यारियुमि खीर साॻियो पियो आहे 69 ॼणनि पीतो ढो करे पीता चढ़ करे पीता ओबराऊं पिया ॾियनि शायदि हिननि खे थोरी बुख हुई मां थो ॾिसां मूं वरी ज़ोर न आहे पीतो वस कयुमि खुटो न हाणे पाण में वेठा आहियूं मस्जिद में तव्हां जेकॾहिं हिन मां 2 ॼणा पाणी पियो टे जेकॾहिं कहीं साईं हाफ़िज़ हाजी लाल खान खे चयो त पीओ साईं त खणी न बि कुझु पर हाजी मोहम्मद उर्फ चयो थो बाबा कुझु अदब सिखो ओबर पिया साईं खे ॾियो ईअं आहे न साईं ओबर पर जंहिं प्याले मां 70 ॼणा कनि था नबी करीम जी ज़ात नफ़रत नथा कनि उनखे घटि नथा सम्झनि उनखे ओबर तसवर नथा कनि पाण वठी पाण था पियनि जॾहिं पाण पीतऊं तॾहिं प्यालो वञी ख़ैर सां ख़तमु थियो हिनजी महबूब जी आदत अखलाक सीरत किरदार में रूमी साहब जो फारसी में शेर आहे तो हर केरा बीमारी दूध चुनवा के अज़ो नफ़रत कर बंदे जहां जेकर कंहिंखे का ख़राब बीमारी हुई माण्हू उनखां नफ़रत कंदा हुआ गॾु खाराईंदा न हुआ घर जा भाती बि जुदा करे छॾींदा हुआ चवंदा आहिनि बाबा हिनखे ख़ारश आहे हंध जुदा कयो कपिड़ा जुदा कयो ॿियनि खे असर चढ़ी न वञे जेकर कंहिंखे का अहिड़ी बीमारी हूंदी हुई मुस्तफ़ा बा हम खुर देताम चुनी दो दस्त खुल के आईना जन खे नफ़रत हूंदी हिन खां गॾु न खाओ हुज़ूर हुनखे गॾु विहारे खाराईंदा हुज़ूर हुनखे कठी खाराईंदा नबी पाक जी ज़ात बरकत 3 मरीज़नि खे फरमायो घड़ी रहो राति हिकिड़े साहिबी जो के भला हिकु रुख माथो रहायां ॿिए चयो साईं हिकिड़े खे माथो रहायां बताया साईं सत्य चयो के माथो रहायां साईं फरमाया न मां बि रहायां राति जो हुनखे लंगर मिलियो वो बीमार हो तकलीफ़ हुई वरी लंगर जो मज़ो ॾिनो त बग़ैर कंहिं हिसाब जी जान खाधो पीक हली हंध ख़राब थी वियो दिल में सोची त मुस्तफ़ा करीम जी ज़ात जा असहाबी महबूब करीम जी ज़ात बा बरकात जे कंहिं घिटीअ मां वञण जो पतो कीअं वठंदा हुआ जेकॾहिं कंहिं घिटीअ में सुरहान हूंदी हुई त चवंदा मुस्तफ़ा सां लंघे वियो जैसे रसा सोहनल लंघो से रसद सुरहातिया न जाना मन मुश्क जा कि न अतर हारी दोरियो एड़ो खुशबूदार हबीब इन बिस्तरो मूं भरे छॾियो गंदगीअ सां मुंहिंजो हशर छा थींदो ॾे वठी शहर रस्ते में यादगिरी करे मुंहिंजी तलवार विसरी वई आहे तलवार जे खण लाइ मोटियो
कीमती तलवार भला जे थोरो घणो को तंबीह कई त माशाअल्लाह बर्दाश्त कबी अचे त माण्हू जो हुजूम नबी साईं खिलन वेठा मडो वात पटे तहक कोन ॾींदा हा दंद पाक ज़ाहिर थींदा ये तो जियो बोलते हैं अचियो साईं फरमाया हली डिॼ न आए छो भगे साईं गलती थी वई इंसान गंदो पेट गंदो रहो बदबूदार हंधो थी वियो साईं फरमाए था फिक्र न कर हीअ बदबू थोरी आहे गुनाहगारनि जे गुनाह जी बदबू क़यामत जे ॾींहुं मां शफ़ाअत करे वारे पाक हीअ बदबू कहिड़ी आहे हीअ बदबू कहिड़ी आहे बदबू त क़यामत जे ॾिहाड़े लिहाज़ आहे ख़ुदा शल सां तव्हांखे बचाए क़यामत जी ख़्वारी खां बचाए अज़ाबनि खां बचाए रुसवाई खां बचाए ज़िल्लत खां बचाए अल्लाह शल क़यामत जे ॾिहाड़े असांजे ऐब उघाड़ा न करे रब पनाह में रखे अल्लाह पनाह में नबी संगी ज़ात बरका फरमाइन था उन ॾिहाड़े जेकी एतिरी बदबू हूंदी उहा बि मां रब करीम ते शफ़ाअत करे उन्हनि खे उजरो बनाईंदुसि साहबनि हीअ त का वॾी ॻाल्हि कान्हे भला क़यामत जे ॾींहुं बि गंद धारींदो त पोइ कलमो पढ़ाए हाणे मोटर कोन्हे इहा मुंहिंजे महबूब जो अखलाक या मुझे हबीब जी तालीम या नबी करीम जी तरबियत मुझा भा मुझा अदा कई मरन पिया मूंखे तोखे बि मरणो आहे कई जहान छॾे आ मूंखे तोखे बि छॾणो आहे खोपा दांद जे अखियुनि ते चाढ़े तो उनखे घाणी वारो पियो हलाईंदो आहे तेल पीअण महिल या कंहिं शइ में हू सम्झंदा मां परे निकितो आहियां पर बीठो हुते हूंदो आहे केतिरो बि टपी भॼी डुकी डोड़ी पर नेठ अल्लाह फुट मिटीअ जे अंदरां पूराईंदे लहद में ईंदे कबर में ईंदे पोइ छा जवाब ॾींदे ख़ुदा खे अल्लाह चए थो मूं तव्हांखे पंहिंजो नबी ॾिनो आहे पंहिंजो रसूल ॾिनो आहे पंहिंजो पैगंबर ॾिनो आहे उनखे तव्हां निहारियो उहो कीअं थो इबादत करे कीअं थो सखावत करे कीअं थो यतीमनि जी यावड़ी करे कीअं थो ग़रीबनि जी गमख़ारी करे कीअं थो बीमारनि जी भलाई करे कीअं थो मूं ख़ुदा खे राज़ी बनाए अव्हांखे नमूनो खपे त नमूनो अव्हां जे लाइ मुंहिंजो महबूब नबी आहे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा जेको अल्लाह जी ज़ात बरकात जी मिलन जी उम्मीद रखे थो जेको अल्लाह पाक जे दीदार जी उम्मीद रखे थो जेको अल्लाह पाक जे मुक़र्रर कयल क़यामत जे ॾींहं जे अचण जी उम्मीद रखे थो जेको अल्लाह जो घणो ज़िक्र थो करे उन जे लाइ मुंहिंजो महबूब रहनुमा आहे मुंहिंजो महबूब रहबर आहे मुंहिंजो महबूब पेशवा आहे तो ॿियनि जे कननि ते न लॻो ॿियनि जूं न ॿुधो अव्वल अव्वल ख़ुदा आहे ऐं उनजो महबूब मुस्तफ़ा करीम रब करी मूंखे तव्हांखे जो कुझु चयोसीं ॿुधोसीं उन ते अमल नसीब करे वरी वरी मां ते अर्ज़ु कंदुसि त मेन शइ अल्लाह जो क़ुरान अञा 10 मिंट ॿ त थी विया न अञा 2 में हला न हा हा उहा ॻाल्हि आहे ईअं न थिए जो वरी हाजी साहब जी जमायत ॿीहर जुमे ते ई न अचे साईं छा कयो डिॼूं था न बुरो शरीफ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्लाह ताला फरमाए थो
तव्हां मुंहिंजे हबीब ॾे निहारो कीअं कुर्ब कंदो आहे, कीअं इबादत कंदो आहे, कीअं सखावत कंदो आहे, कीअं इनायत कंदो आहे। असां तव्हांखे अल्लाह ताला हिदायत ॾे हिकिड़ो अमीर सहाबी आहे, उन वक़्तु नौजवान न्याणी आहे, हिकिड़ो मिस्कीन पेरे उठारे सहाबी आयो, साईं हुजूर खे अर्ज़ करे साईं फरमा छा मुंहिंजी इन अमीर सहाबीअ जे न्याणीअ सां शादी करायो। गरीब पेरे उठारे हुजूर फरमायो गरीब आहीं वो अमीर आहे, हुनजी न्याणी बि अमीर हूंदी। चई जो कुछ आहे मां तव्हांखे अर्ज़ कयो आहे। साईं फरमायो वञ सहाबी खे चओ मूंखे नबी से मोकिलियो आहे। कमाल हैरत आओ सलाम अलैकुम वालेकुम अस्सलाम कीअं आयो साईं मदीने वारे अञा ॾे मोकिलियो आहे। अमीर साहबी सोचियो त ग़रीब आहे या पैसा घुरंदो या कपिड़ा घुरंदो या बेचारनि लाइ अन्न घुरंदो या खाधो घुरंदो या काशे घुरंदो। कीअं आयो छा हुकुम नबी साईं फरमायो वञ चईसि पंहिंजे नौजवान न्याणी सां तुंहिंजी शादी कराए। सुभान अल्लाह। चईंदा हाणे इहो मुंहिंजो पावर न आहे, इहो मुंहिंजी न्याणीअ जो पावर आहे, उहा क़बूल करे या न। चईसि तव्हांजी मर्ज़ी मां आयो हा भी मां पंहिंजे न्याणीअ खां पुछां। सोच निहारियो घर आयो अम्मा जी बाबा हिकिड़ो शख़्स आयो आहे, रंग जो शीदी आहे, वार घुंडीदार, कपिड़ो लटो बि फाटल, तेल उघाड़ा, मदीने वारे दिलबर मोकिलियो आहे। बाबा छा खपेसि? सोन चांदी कपिड़ा लटा दिरहम दीनार न बाबा छा खपेसि? अम्मा तुंहिंजो सिर थो घुरे, रंग जो कारो, घुंडीदार वार, कपिड़ा फाटल, पेर उघाड़ा, न घर न छपर न छा। उन न्याणीअ जो जवाब चए थी बाबा क़यामत जो ॾिहारो थींदो, सभु औरतूं उथंदियूं, का चवंदी मूंखे पंहिंजे अबे परणायो, का चवंदी मूंखे चाचे परणायो, का चवंदी मूंखे नाने परणायो, का चवंदी ॾाॾे नाने परणायो। पर केॾो न मुंहिंजो नसीब थींदो जो मां क़यामत ॾिहारे चवां त मां उहा कुंवार आहियां जंहिंखे ख़ुदि मुहम्मद घोट फरमायो। अल्लाह अकबर अल्लाह अकबर। छा चवंदसि जेकॾहिं मौक़ो मिलियो त ख़ातिमे जन्नत सां गॾु हूंदसि। उनखे बि बाबे मुहम्मद करीम परणायो त मूंखे बि मुस्तफ़ा थो परणायो। बाबा इन खां वधीक ॿियो छा खपे? अञा छा घुरिजे? मां ॻाल्हि खोले कबी घर कोन्हे बाबा तूं ठहरा ॾी, कपिड़ा फाटल तव्हां नवां वठी ॾियो, पेर घाड़ा जुती पारायोसि, मां ॾाज कान थी घुरां ओ हुन ते ख़र्च कयो। अम्मा ॻाल्हि त भली पर कारो आहे, चौथी महीने माना रंग काला और शक्ल का ही मांद है, लेकिन भेजने वाला तो अब्बा चौधरी का चांद है। मोकिलियो कया
ए मेरे अब्बा तू उसके रंग काले को न देख, कुछ भी है लेकिन तो उसके भेजने वाले को देख। ऐ मेरे अब्बा तू उसके रंग काले को न देख, कुछ भी है लेकिन तो उसके भेजने वाले को देख। सुभान अल्लाह। ही आहे अल्लाह जो हबीब के कलमे पढ़वा रंग ईमान, कलमे पढ़वा रंग यकीन, कलमे पढ़वा रंग कल्ब में मोहब्बत, कलमे का पढ़वा रंग दिल में आका सां ताल्लुक रूहानी रादत। वो चाहींदा त पंहिंजी जिंदगी ईअं गुज़रे जो मदीने वारे सेखारिया गुज़ारे ॾेखारिया। हज़रत अली अल मुर्तज़ा सुभान अल्लाह, वॾी इल्मी हस्ती, वॾी ताकत। पाण फरमाई था अरबी में, रबीना किस्मत अल जब्बार फीना लना इल्मुल वली जुहाल मालू। जो अल्लाह जेका तकदीर में तक़सीम कई आहे, विरह कई आहे, नेमतूं विरहायूं आहिनि, असीं उन ते ॾाढो राज़ी आहियूं। कीअं साईं? फरमाया थो ॿियनि खे माल आहे, अन पढ़नि खे खज़ानो आहे ऐं असांखे इल्मु आहे। साईं भला वजह फइन्नल माल यफनी अल करीब, हेॾो मुड़े निहाज थोरो, फइन्नल माल यफनी अल करीब फइन्नल इल्म बाकी ला यज़ालू। माल खपाइण सां खपी वेंदो, इल्म खपाइण सां खपंदो न वधंदो। माल दुनिया ते रहंदो, क़ब्र में न हूंदो, इल्म क़ब्र में बि हूंदो। अली फरमाए थो सी ॾाढो रब जे इन तक़सीम ते राज़ी आहे। एॾो वॾो इल्मु, एॾी वॾी हस्ती, वॾी शख़्सियत ऐं एतिरो क़ुरान करीम ते अमल जो अकुल हैरान आहे। घर में वेठो आहे, क़ुरान पाक जो दौर पियो करे, संदन पेठनि ते वरतल नौकर गुलाम ॿाहिरां बीठो। साईं दौर कंदे को कम यादि आयो, ज़हन में आयो, सॼो सो गुलाम। जवाब कोन आयो। ॿियो दफ़ो, टियों दफ़ो क़ुरान करीम जो तफ़सीर आहे, तफ़सीर हुसैनी, उहो लिखियो अथव त 70 भेरा हज़रत अलीअ सॾ कया। नेठि क़ुरान पाक रखे ॿाहिरि निकितो त दर ते बीठो अब्बा सॾ कोन ॿुधाई। चईं निमक हराम न कूड़ न 70 सॾ ॿुधा हुयनि। अॼुकल्ह जो नौकर छा चई, हरे सब क़ुरान ॿुधो ई रब से ख़ुदा ॾिसे थो। 70 ॿुधनि जवाब कोन ॾिनी। चई साईं तव्हां क़ुरान पढ़ियो। हिकिड़ी आयत आई, वल काज़मीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। कावर खाईंदड़, माण्हुनि खे माफ़ कंदड़, उन्हनि एहसान कंदड़ सां अल्लाह मोहब्बत रखंदो आहे। मुंहिंजे ॾिसां तालीर बि दौर थो करे या क़ुरान ते अमल बि अथसि, कावर खाए थो या न। हिकु ॿिनि सॾनि ते जी न चवण जे करे बि रईस कावर जी पवंदो आहे। अञा 70 सॾका मूं जवाब ॾिनो, ॾिसां त कावर कयो था या न, खाओ था या न। अली अल मुर्तज़ा फरमाए वरी पढ़ी ॿुधाए, वल काज़मीनल गैज़, कावर खाईंदड़, साईं तुम कावर खाई छॾी। वल आफ़ीन अनिन नास, माण्हुनि खे माफ़ कंदड़, साईं तूं माफ़ करे छॾियो।
वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह एहसान कंदड़ सां मोहब्बत रखंदो आहे। साईं एहसान ॿियो कहिड़ो कयां, पेसनि थी वर्त लाही वञ अॼु खां पोइ आज़ाद। उहो हज़रत अली हिकु जाइ खां थो लंघे त हिकिड़ो वण आहे बि मथे, पर हज़रत अली साईं कंध झुकाए कंध निवराए गॾु जेके अथनि पुछो साईं कंध झुकाए वण त मथे आहे? जी हा, इन जाइ खां इन वण खां हिकु दफ़े मुंहिंजो सुहिणो नबी लंघियो, तॾहिं वण हेठि हो, मुंहिंजो महबूब कंध झुकाए लॻो। हींअर भली वठी थी वियो आहे, पर मां कंध झुकाए पंहिंजे सुहिणे जी सुन्नत अदा थो कयां। तव्हां असांखे ॿिनि ॾटनि पूज़नि ख़बर थी न लॻणु खपे। असांजे लाइ क़ुरान ऐं सुहिणो नबी काफ़ी आहे। असीं उन्हनि जे हुक्म ते हलूं, उन्हनि जे इरशादात ते हलूं। नबी साईं त रुॻी चयो कोन, पर करे बि ॾेखारियो। नबी साईं करे बि ॾेखारियो त पोइ असीं महबूब जे रस्ते खे छॾे एड़े गेड़े नथो खेरे जे पुठियां छो लॻूं, कंहिंजे पुठियां छो हलूं, जॾहिं असांजो नबी आख़िर ताईं क़यामत ताईं दर हक़ सचो नबी आहे। उनजो पैगाम असांजे लाइ हमेशह क़ाइम दाइम रहनुमाई रहंदी। बस हाणे तव्हांखे फारो क़बूल। अल्लाह ताला मुंहिंजो चवण अवांजो ॿुधण क़बूल करे। अल्लाह ताला हाजी साहब खे सलामती सां वरी मके पहुचाए, वरी मके मां मोटी अचे त वरी मूंखे मोहम्मद जे दीन जूं कचहरियूं थियनि। ख़ुदा तव्हांखे आबाद रखे। हिन दौर माहौल में नफ़्स ऐं शैतान सोहबतनि खां चंबो हणी जान छॾाए अल्लाह जी निमाज़ लाइ क़ुरान लाइ अचणु वॾी ॻाल्हि। साहबन चयो या रसूल अल्लाह, असांखे पैसे वारा मारे विया। क्यों कीअं? साईं हज कनि था, असीं ग़रीब कोन था करे सघूं। फरमायो पोइ तव्हांखे मारे विया? त भला हा। फरमायो तव्हां मायूस न थियो, जुमे जी निमाज़ ग़रीब जे लाइ हज आहे। अल जुमअत हिज्जुल मसाकीन, वो टिकेटूं भरे सफ़र करे तकलीफ़ूं करे ऐं साल में पोइ बि हिकिड़ो हज थींदो। 4 जुमा महीने में 12 महीना साल में, चइनि खे खणी 12 सां मिला 48 जुमा थिया। वो हिकिड़ो हज कंदो साल में, तव्हांखे 48 हजनि जो सवाब घर वेठे मिले। पर ख़ुदा करे असीं ग़रीब बि सम्झूं न, असांजी बि अहिड़ी खोपड़ी ख़राब थी आहे। चिल्म जे पुठियां, नड़ जे पुठियां, तबले जे पुठियां, कुकरनि कुतनि जे पुठियां, ज़िना जे पुठियां, शराब जे पुठियां, जो महागो न त थरो जो हलो। अल्लाह जी ज़ात सां तव्हांखे सम्झ ॾे। ग़रीब मदीने वारे ॾाढो नवाज़ो आहे ग़रीबनि खे। समय सां मौला क़यामत ते ॿिहार मूंखे ग़रीबनि जे टोले में उथार। पर असीं बि कुझु सुधरो न, पुन ईंदो पाण कुझु आब अॻु वरी थिया। अल्लाह ताला ख़ुशि रखंदो। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सुन्नत जंहिं न पढ़ी आहे सो सुन्नत पढ़े, उन खां पोइ ख़ुतबो थींदो, पोइ फर्ज़।